नाज़रीन, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सदर आसिफ अली ज़रदारी से मुलाकात कई है। पाक फौज सरबराह सदर के पाक फौज सुप्रीम कमांडर बणजण ते मुबारक ॾिनियूं। सदर ऐं वज़ीर आज़म जी मुलाकात जा तफ़सील हिन रिपोर्ट में। इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी से आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर मुलाकात कई है। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सदर आसिफ अली ज़रदारी के हथियारबंद फौज के सुप्रीम कमांडर जो उहदो संभालण ते वाधायूं ॾिनियूं। उन मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं आर्मी चीफ उन अज़म जो वर्जाव कयो त रंडक विझंदड़ अनसरनि खे फौलादी हथनि सां मुंहुं ॾिनो वेंदो। सदर ऐं आर्मी चीफ मुलाकात में अमुन सलामती ऐं तरक़ीअ जूं कोशिशूं बरक़रार रखण लाइ यकजहती ऐं अज़म जो बि इज़हार कयो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सदर के दहशतगर्दी ख़िलाफ़ जारी फौजी ऑपरेशन्स खां आगाही ॾिनी। पाक फौज जे सरबराह मुलाकात में रवायती ख़तरनि ख़िलाफ़ ऑपरेशनल तैयारियुनि बाबति सदर सां ॻाल्हि ॿोल कई। आर्मी चीफ बलोचिस्तान ऐं केपी समेत तरक़ियाती मनसूबनि में पाक फौज जे किरदार बाबति बि आगाही ॾिनी। मुलाकात में सदर आसिफ अली ज़रदारी पारां पाक फौज जे मिसाली किरदार जी वाखाण कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त रियासत जी ख़ुदमुख्तियारी ऐं ख़िते जे सलामतीअ जे तहफ़ुज़ में फ़ौज जी हिमायत रही आहे। सदर मुतासिर इलाइक़नि जे समाजी तरक़ीअ लाइ फ़ौज जी कोशिश जी बि साराह कई। सदर आसिफ अली ज़रदारी क़ौम लाइ जानियुनि जो नज़रानो पेश कंदड़ शहीदनि खे बि भरपूर भेटा पेश कंदे चयो त शहीदनि जो खून हमेशह पाकिस्तानी क़ौम जी ताक़त जी अलामत रहंदो। असीं ॿिए पासे वाक़िफ़ दाईंदा हलूं त चीफ जस्टिस समेत सुप्रीम कोर्ट जे 4 जजिस खे बि धमकी वारा ख़त मिलण जो इंकशाफ थियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस के मिलियल धमकी वारनि ख़तनि जे मामले ते DIG ऑपरेशन्स शहज़ाद बुखारी अदालत में पेश थियो। चीफ जस्टिस समेत सुप्रीम कोर्ट जे 4 जजिस खे धमकी वारा ख़त मिलण जो इंकशाफ थियो आहे। उन खां अॻु इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं लाहौर हाई कोर्ट जे 4 जजिस खे बि ख़त मिलण जो इंकशाफ थियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट में साइफर केस जी ॿुधणी दौरान जजिस खे मिलियल धमकीअ वारनि ख़तनि जे मामले ते डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑपरेशन्स शहज़ाद बुखारी अदालत में पेश थियो। सीनियर सुप्रिंटेंडेंट पुलिस CTD हुमायूं हमज़ा बि अदालत में पेश थियो। DIG ॿुधायो त हेल ताईं कंहिं वटि इंस्पेक्टर जनरल जी चार्ज नाहे। उन लाइ इस्लामाबाद पुलिस जा सभु ऑपरेशन्स मां ॾिसी रहियो आहियां। कीमियाई मामले लाइ नमूना मोकिलिया विया आहिनि। 3 खां 4 ॾींहंनि में रिपोर्ट अची वेंदी। अदालत पुछाण कयो त किथां ख़त पोस्ट कयो वियो हो। DIG ॿुधायो त स्टैम्प पढ़ण में न पियो अचे। अॼु लाहौर हाई कोर्ट जे जजिस खे बि साॻे ई नाले सां ख़त मिलिया आहिनि। उन मौक़े ते PTI बानीअ जे वकील सलमान सफ़दर चयो त खेनि हर सूरत में रेशमा खे ॻोल्हणु घुरिजे। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾांहुं तव्हां बि स्टैम्प पुठियां पइजी विया आहियो। छा सभु ख़त हिक ई डाकखाने में आया आहिनि? DIG पुलिस ॿुधायो त ख़तनि ते स्टैम्प डरथल आहे, पर रावलपिंडी जी स्टैम्प पढ़ी सघिजे थी। अदालत दरियाफ़्त कयो त अवां ॿिन्ही ऑफिसरनि ख़तनि जा नाला ॾिना आहिनि। SSP CTD जवाबु ॾिनो त ज़ाहिरी तौर ते रावलपिंडी जनरल पोस्ट ऑफिस लॻे थी। GPO में पोस्ट नाहे थियो। कंहिं लेटर बॉक्स में विधो आहे। असां उन लेटर बॉक्स जी CCTV ऐं एरिया जी ॼाण वठी रहिया आहियूं। उन हवाले सां जांच जारी आहे। पुलिस अमलदारनि चयो त जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक पुछाण कयो त अवां केस दाख़िल कयो, हेल ताईं अॻु भराई कड़ी थी। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ॿुधायो त असां नमूना लैब मोकिलिया आहिनि। पुलिस अमलदार इंकशाफ कयो त सुप्रीम कोर्ट जे जजिस खे बि ख़त मिलिया आहिनि। डिप्टी इंस्पेक्टर जनरल चयो त सुप्रीम कोर्ट जे 4 जजिस खे बि अहिड़ा ख़त मिलिया आहिनि। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में सदर रुकनी लार्जर बेंच पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी कई। अदालती मामलनि में मुदाख़लत जे हवाले सां इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजिस जे ख़त ते सुप्रीम कोर्ट में पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना त अदालत जे आज़ादीअ ते को बि समझौतो न कयो वेंदो। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 7 रुकनी लार्जर बेंच पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी कई। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस यहया आफरीदी, जस्टिस जमाल मंदोखेल, जस्टिस अतहर मिनल्लाह, जस्टिस मसरत हिलाली ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान बेंच में शामिल हुआ। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस जी हैसियत में पंहिंजे पहिरें पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी कई। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त हाणे चीफ जस्टिस जे मर्ज़ीअ वारो ज़मानो गुज़री वियो। असां केस फिक्स करण लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी आहे। असांखे ॿियनि ते आङुर खणण बदिरां पंहिंजो पाण ते आङुर खणणु घुरिजे। चीफ जस्टिस चयो त हाणे हिकु नओं कमु शुरू थी वियो आहे। वकील असांखे चवनि था त पाण मुरादो नोटिस वठो। अहिड़नि वकीलनि खे वकालत छॾणु घुरिजे। अदलिया जी आज़ादीअ ते को बि समझौतो न थींदो। चीफ जस्टिस वकील हामिद ख़ान सां मकालमो कंदे चयो त असांखे अदालतुनि खे मच्छी मार्केट बणाइणु न घुरिजे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त 26 तारीख़ ते हाई कोर्ट जे जजिस जो ख़त मिलियो। तुर्त ई इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सां 2.5 कलाक मुलाक़ात कई। जेकर असां उन ॻाल्हि खे अहमियत न ॾियूं हा
त तुर्त ई चीफ जस्टिस हाउस में फुल कोर्ट इजलास न घुरायूं हा। हुन जर्मन सियासतदान जो हवालो ॾींदे चयो त गोएबल्स जे ज़माने खे वापसि आणे रहिया आहियूं। असांखे पंहिंजो कमु त करणु ॾियो। अदलिया जी ख़ुदमुख़्तियारी ते को बि समझौतो न कयो वेंदो। चीफ जस्टिस चयो त मुदाख़लत कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। कंहिंजी का एजेंडा आहे त चीफ जस्टिस थी वञे या सुप्रीम कोर्ट बार जो सदर थिए। चीफ जस्टिस चयो त हुन वज़ीर आज़म कानून वारे वज़ीर ऐं अटार्नी जनरल सां इंतिज़ामी तौरु मुलाक़ात कई, लिकी या घर में वेही गॾिजाणी न कई। वज़ीर आज़म वटि वधीक वोट आहिनि, उन करे हू इंतिज़ामिया जो सरबराहु आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो जेकॾहिं अदलिया जी आज़ादीअ ते हमिलो थियो त हू ऐं संदसि साथी गॾु वेहंदा। अदलिया में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। जॾहिं त फुल कोर्ट में वकील न ॻाल्हायो त वकील छो न ॻाल्हायो? 4 सालनि खां इजलास न थियो, असां को बि दॿाउ क़बूल न कंदासीं। चीफ जस्टिस चयो त इहो तासुर ग़लति आहे त सुप्रीम कोर्ट पंहिंजा अख़्तियार हुकूमत या कमीशन खे ॾेई छॾिया आहिनि। चीफ जस्टिस अटार्नी जनरल खे आइन जी आर्टिकल 175 पढ़ण जी हिदायत कंदे रिमार्क्स ॾिना त सुप्रीम कोर्ट जा अख़्तियार आर्टिकल 184 खां शुरू थियनि था। उन ते अटार्नी जनरल चयो त मीडिया ते अहिड़ो तासुर ॾिनो पियो वञे त वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी मर्ज़ीअ सां कमीशन ठाहिणु चाहे थी। काबीना समूरनि खातनि में नौकरियुनि जी भर्ती तां पाबंदी हटाए छॾी आहे। अहिड़ो फ़ैसिलो सिंध काबीना जे इजलास में कयो वियो। सिंध काबीना जे इजलास में छा वियो वापरियो, अचो त ॾिसूं इन रिपोर्ट में। सिंध काबीना समूरनि खातनि मां भर्तियुनि तां पाबंदी हटाए छॾी आहे। जॾहिं त 5 डिस्पेंसरियूं PPH हवाले कयूं वेंदियूं ऐं नेशनल एनर्जी एंड ट्रांसपोर्ट कोऑपरेशन सां मुआहिदो कयो वेंदो। सिंध जे गादी वारे शहर कराची में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास थियो। इजलास में सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी, चेयरमैन P&D नजम शाह ऐं लाॻापियल सेक्रेटरियुनि शिरकत कई। इजलास में सिंध काबीना समूरनि खातनि में भर्तियुनि ते पाबंदी हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध जे वॾे वज़ीर कानून वारे वज़ीर ऐं एडवोकेट जनरल खे हिदायत कई त अदालतुनि में भर्तियुनि ते पाबंदी ख़तमु कई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कराची वाटर एंड सेवरेज इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट डोनर्स एजेंसियुनि जे सहकार सां $100 मिलियन जा मनसूबा शुरू कया आहिनि। प्रोजेक्ट जो मक़सदु साफ़ पाणीअ जे फ़राहमीअ लाइ वाटर बोर्ड जे बुनियादी ढांचे खे बहितर बणाइणो आहे। KWSSIP जी कुल लाॻत जो 40% वर्ल्ड बैंक, 40% AIIB ऐं 20% सिंध हुकूमत अदा कंदी। सिंध काबीना लाड़काणो यूनिवर्सिटी लाइ $400 मिलियन जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध जे वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे चयो त सिंध हायर एजुकेशन कमिश्नर ज़रिए हर यूनिवर्सिटी लाइ बिज़नेस प्लान ठाहियो वञे। काबीना ट्रांसपोर्ट मनसूबनि लाइ नई कंपनीअ सां मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। दिफ़ा वारे वज़ीर क़ौमी तवानाई ऐं ट्रांसपोर्ट ताउन सां NRTC ऐं TIP खे तब्दील कयो वियो आहे। NRTC ऐं TIP सिंध हुकूमत जे ट्रांसपोर्ट खाते सां कमु करे रहिया हुआ। हाणे NRTC ऐं TIP बदिरां सिंध हुकूमत नेशनल एनर्जी एंड ट्रांसपोर्ट कोऑपरेशन सां मुआहिदो कंदी। सिंध काबीना 50 सरकारी डिस्पेंसरियूं PPH हवाले करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना ऑपरेशनल ख़र्चनि जी मद में $241.6 मिलियन जी मंज़ूरी ॾिनी। नाज़रीन, रिपोर्ट वांटी ख़बर शामिल कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी के मुख़्तलिफ़ अॻवाननि मुलाक़ात करे सियासी सूरत हाल ते गुफ्तगू कई। जरदारी हाउस इस्लामाबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी के वाइस चेयरमैन सैयद यूसुफ रज़ा गीलानी मुलाक़ात कई। उन दौरान सेनेटर राणा महमूदुल हसन बि यूसुफ रज़ा गीलानी साणस गॾु हो। मुलाक़ात दौरान ताज़ो थियल सेनेट जी चूंडुनि समेत मुल्की मजमूई सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। उन खां सवाइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां शहीद बशीर तंगी जे पुटु मंज़ूर तंगी ऐं संदसि घर भातियुनि बि मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान खैबर पख्तूनख्वा समेत मुल्की मजमूई सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सखर जे इलाइक़े संगरार मां अगवा थी वियल नींगरी प्रिया कुमारी जे वालिद ऐं हिंदू पंचायत जे अॻवाननि प्रिया कुमारी वाक़े जी जांच लाइ जोड़ियल JIT में जजिस खे शामिल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे प्रिया कुमारी जे वालिद राजकुमार, हिंदू पंचायत जे मुखी ईश्वर लाल ऐं ॿियनि चयो त JIT खे मज़बूत कयो वञे ऐं खेनि सिक्योरिटी बि फ़राहम कई वञे।
हुनजो त सोशल मीडिया ते ग़लति अफ़वाह पकड़े संदन किरदार कुशी कई पई वञे जेका बंदि थियणु घुरिजे। प्रिया कुमारी जे वालिद चयो त अॻूणे IG मुश्ताक महर प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ JIT ठाही हुई पर अॼु ताईं उनजी रिपोर्ट साम्हूं न अची सघी। हुन चयो त नींगरीअ जे बाज़ियाबी जे लाइ हिन वक़्त ताईं को बि तदारुक न थी सघियो आहे। हिंदू बिरादरी गैर महफ़ूज़ बणियल आहे, हुकूमत खेनि तहफ़ुज़ फराहम करे। उन्हनि चयो त सोशल मीडिया ते संगरार जे सैयद बिरादरी ते इल्ज़ाम लॻायो पियो वञे, अहिड़नि इल्ज़ामनि में का बि सचाई नाहे। कराची में मुग़वी नियाणी प्रिया कुमारी जे बाज़ियाबी जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान पारां सखर जे इलाइक़े संगरार में अगवा थियल प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन दौरान ख़िताब कंदे अॻवाणनि जमशेद हुसैन, डॉक्टर महबूब नारी, अयास मुग़ल, मोनिस इख़लास ऐं ॿियनि चयो आहे त सिंध में अमन अमान जी सूरत-ए-हाल इंतहाई ॻणती जोगी आहे। धरती ॼायूं महफ़ूज़ नाहिनि रहियूं, कचे तोड़े पके धाड़ियल अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। एहतजाज कंदड़ चयो आहे त जेसि ताईं हुकूमत बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ क़दम न खणंदी तेसि ताईं अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा। ईमानदार ऐं क़ाबिल ऑफिसरनि ते ॿधल आला सतही कमेटी जोड़ी वञे। हिननि चयो आहे त प्रिया कुमारी जे अगवा मामले बाबति आला सतही कमेटी जोड़े असल हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। पुलिस जी ज़िम्मेवारी आहे त प्रिया कुमारी जे अगवा में मुलविस गुजनि हथनि खे बेनकाब करे सिंध जी नियाणी खे बाज़ियाब करायो वञे। ओबाबड़ो मां मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ पैदल मार्च बिबरलोए लाइ रवानो थी वियो। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ बिबरलोए बाईपास ताईं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां प्रेस क्लब खां पैदल मार्च नसरुल्ला गॾाणी, अकबर अली ऐं ॿियनि जी अॻवाणी में रवानो थियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त पैदल मार्च करे बिबरलोए बाईपास ते ईद जे ॾींहुं पहुची धरणो हणंदासीं। उन्हनि चितारियो त जेसीं ताईं प्रिया कुमारी बाज़ियाब न थींदी तेसीं ताईं संदन धरणो जारी रहंदो। नाज़रीन, संगरार मां अगवा थी वियल मासूम प्रिया कुमारी जे बाज़ियाबी जे लाइ कंबर में सिविल सोसाइटी ऐं शागिर्दनि पारां प्रिया कुमारी जूं तस्वीरूं खणी एहतजाजी रैली कढी वई। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे हाकिम ख़ास केली। कंबर में सिविल सोसाइटी ऐं शागिर्दनि तरफ़ां संगरार मां अगवा थी वियल मासूम नींगरी प्रिया कुमारीअ जी बाज़ियाबीअ लाइ हथनि में प्रिया कुमारीअ जूं तस्वीरूं खणी शहर जे जना बाग खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी प्रेस क्लब अॻियां पहुची रोड ते धरणो हयो। उन मौक़े ते एहतजाज में शामिल शागिर्दनि ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साज़िश जे ख़िलाफ़ बिल्कुलु सरापा एहतजाज आहियूं। समूरी सिंध सरापा एहतजाज आहे। असीं मासूम प्रिया कुमारी जे उन्हनि जे वालिदैन सां गॾु आहियूं जेकी 22 महीननि खां वठी खंबे गुम कयल आहे ऐं 10 मुहर्रम ते हू जेको आहे सबील पई हलाए ऐं उन सबील मां जेको आहे हुनखे खंबे गुम कयो वियो आहे ऐं संगरार जा जेके शाह आहिनि उनजे मथां उनजो इल्ज़ाम आहे ऐं उन्हनि उहा खंबे गुम कई आहे। असीं हिन तवसत सां आला अदालतुनि खां ऐं वक़्त जे हुक्मराननि खां मुतालबो था कयूं त मासूम प्रिया कुमारी ऐं फज़ीला सरकी उन सां गॾोगॾु जेके सवें सिंधी जेके खंबे गुम कया अथनि उनखे आज़ादु करे उन्हनि खे ईदुनि में शामिलु कयो वञे, तॾहिं असांजी ईद थींदी। न त ईद जे ॾींहुं बि असांजा हिते धरणा ऐं असांजो जेको आहे हिते एहतजाज हूंदो। असांजो जेको एहतजाज आहे उहो प्रिया कुमारी जेका 25 महीननि खां खंबे गुम कई वई आहे, जंहिंजो इल्ज़ाम संगरार जे हिकिड़े सैयद मथां आहे ऐं उहो सैयद हिकिड़ो नापाक किरदार जो क़िस्म जो माण्हू आहे जंहिं पूरी सैयद ज़ात खे लॼायो आहे। असीं पुरज़ोर मुतालबो था कयूं हिन आला इदारनि खां त जीअं जेका ई प्रिया कुमारी आहे उनखे आज़ादु कयो वञे ऐं उनजे वारसनि खे सुख सां साह खणणु ॾिनो वञे, उन्हनि खे एतिरो तंग न कयो वञे जीअं हितां जा जेकी बि हिंदू भाइर आहिनि उहे लॾण ते मजबूर थी विया आहिनि। एतिरी अफ़रा तफ़री ढाड़ियल कल्चर हीउ सॼो हथ ठोकियो कयो वियो आहे जीअं सिंध जूं ज़मीनूं फॿाए सघनि ऐं असीं हिननि खे इहो चिता था ॾियूं त हीअ जेकी तव्हीं रांदियूं खेॾी रहिया आहियो असीं हीअ तव्हांखे कॾहिं फॿणु कोन ॾींदासीं। असीं सिंध जे धरती जा वारिस आहियूं, हिन सभिनी मज़लूम क़ौम जा वारिस आहियूं। असीं कॾहिं बि ख़ामोश कोन वेहंदासीं। असीं पुरज़ोर मुतालबो था कयूं त प्रिया कुमारी खे फिलफोर आज़ादु करायो वञे। हिकु पोस्ट पढ़ी हुई त हिकु नौजवान जेको सो आहे धरती खे चुमी ॾेई रहियो आहे पंहिंजो मतिलबु की इंडिया वञण खां पहिरीं, त उन्हनि पंहिंजो मतिलबु की माइग्रेशन जो मतिलबु रीज़न इहो ॿुधायो त बाबा असां सां मतिलबु रोज़ु फुरूं धाड़ा रोज़ु मतिलबु की असांजूं नियाणियूं अगवा करे उन्हनि जो मतिलबु की न मज़हब तब्दील कयो थो वञे। रोज़ु असां सां मतिलबु हीअ वेदनि हू वेदनि, सरदार जो वेदनि, वॾेरो जो वेदनि, ज़मींदार जो वेदनि, हारी आहियूं त मतिलबु की असांजे मथां जेको आहे असांजो ज़मींदार मतिलबु क़ाबिज़ लॻो वेठो आहे। सो ऐं इहो चवंदुसि त एतिरो बि मतिलबु ज़ुल्म न कयो असांजी जेका माइनॉरिटीज़ आहिनि, जो ईअं न थिए उहे सभु सुभाणे खां पोइ हलिया वञनि। जिते असां ॾिठो वञे त हिते 20 सालनि खां फज़ीला सरकी गुम आहे, 25 महीननि खां प्रिया कुमारी गुम आहे, पर हिन जॻह ते जेकॾहिं कंहिं मिनिस्टर जी धीउ हुजे हा त उहा अधु कलाक जे अंदरि वापसि अचे हा। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त हिननि खे ख़बर आहे त जेके चोरी कंदड़ आहिनि, इहे जेके अगवा कंदड़ आहिनि, इहे इन्हनि जा ई माण्हू आहिनि, इन्हनि वॾेरनि पीरनि जा माण्हू आहिनि। ऐं प्रिया जो बि इल्ज़ाम
संग्रार जेके पीर ते आहे उन पीर वटि ई आहे। असां आला इदारनि खां इहा ई अपील कंदासीं त महिरबानी करे हू जेके पीर आहिनि उन्हनि जी जांच कई वञे ऐं प्रिया उन्हनि वटि ई आहे, प्रिया खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे त जीअं उन्हनि जी माउ जेका सो सही तरीक़े सां ईदूं होलियूं ऐं पंहिंजूं ख़ुशियूं मल्हाए सघे। मुज़ाहिरे में शामिल सिविल सोसाइटी ऐं शागिर्दनि तरफ़ां सरकार खां मुतालबो कयो वियो त प्रिया कुमारीअ खे जल्द बाज़ियाब करायो वञे, न त ॿी सूरत में जल्द तहरीक शुरू कई वेंदी। कैमरामैन शुएब खोसो सां गॾु हाकिम कास्केली, आवाज़ न्यूज़। पासे मां ॿुधाईंदा हलूं त सॻियूं में नींगरी प्रिया कुमारी ऐं ॿियनि मुखियुनि जी बाज़ियाबी लाइ कम्युनिस्ट पार्टी ऐं सिंध हारी कमेटी तरफ़ां एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। कारकुननि पारां कामरेड इमदाद काज़ी, प्रोफेसर मुनवर टालपुर ऐं ॿियनि जी अॻवानी में GM सैयद रहबर चौक ते धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध में बदअमनी चोट चढ़ी वई आहे, धाड़ेलनि ज़रिए अगवा जो कारोबार हली रहियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु त 2.5 साल गुज़रण बावजूद पुलिस नींगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी नींगरी खे बाज़ियाब करायो वञे। नाज़रीन, कराची CIA पुलिस पारां औरत खे क़त्ल ऐं संदसि नियाणीअ खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई। बिल्कुलु कराची में हिकु त टारगेट किलिंग, ॿियो जेको पैसनि एवज़ माण्हुनि खे मारण जो जेको सिलसिलो आहे उहो बि हिन महिल ताईं नाहे रुकी सघियो ऐं जेके माराईंदड़ आहिनि उहे बि पंहिंजा रिश्तेदार निकिरनि था। SIU ऐं CIA जेको आहे कार्रवाई कंदे पीराबाद जे इलाइक़े में 27 तारीख़ ते फायरिंग सबबि हिकु औरत क़तुल थी, हिकु ज़ख़्मी थी, उनजा जेके 4 अहम क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SSP CIA आदिल अहमद चांडियो साहब मौजूदु। आदिल साहब, हीअ जेके क़ातिल आहिनि कीअं गिरफ़्तार थिया आहिनि ऐं हिननि जो उन्हनि औरतुनि सां कहिड़ो रिश्तो आहे? बेसिकली औरतुनि जो मुड़ुसु, हुननि मुड़ुसु ऐं हुननि जा रिश्तेदार, हुननि जी प्लानिंग हुई ऐं हिननि ते शुबो हुयो त हिननि जो चाल चलन दुरुस्त कोन्हे, इन करे ही प्लानिंग कई वई ऐं पैसनि जी डील थी त तव्हां हिननि सभिनी खे मारियो। ऐं पोइ ही जेके 4 माण्हू आहिनि इन्हनि मां 2 माण्हू डायरेक्टली इन्वॉल्व हुया। इन में शूटर बि आहे रकीब ख़ान, ऐं इन सां गॾु ॿियो जेको मोटरसाइकिल ते हुयो ऐं प्लानिंग में हुया, उहे 4 माण्हू गिरफ़्तार बि थिया आहिनि। तव्हां सम्झो था त हिन जो जेको मुड़ुसु आहे उन सॼे फैमिली जो टारगेट ॾिनो, जंहिंमें ॿुधायो वञे पियो त गोलियूं फासण सबबि जेके ॿिया घर भाती हुआ बची विया? जी बिल्कुलु, जेका ड्यूरिंग इंटरोगेशन जेका शइ साम्हूं आई आहे उहा इहा ई आहे। आदिल साहब, कीअं था ॾिसो IG सिंध तव्हांखे जेको मेन टास्क ॾिनो आहे? ज़ाहिर आहे रमज़ान जी ईद अचे पई ऐं जीअं ईद ईंदी आहे त जेके स्ट्रीट क्राइम आहे उन में इज़ाफ़ो थींदो वेंदो, उन हवाले सां कहिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे? असांजो कमु आहे डिटेक्शन। सो असां तक़रीबन ही जेतिरा बि केस इन साल थिया आहिनि सभिनी खे ॾिसूं था। इन सां गॾु 2023 में 22 में जेके बि केसिस रॉबरी विद मर्डर या रॉबरी विद इंजरी थिया आहिनि सभिनी खे असां एनालाइज़ कयूं पिया। उन में ॾिसूं था कहिड़ा ग्रुप्स इन्वॉल्व हुया, त सभिनी ते कमु हले पियो। असांखे उमेदु आहे त इंशाअल्लाह को न को ब्रेक थ्रू कंदासीं। सर, CIA में जेके कारियूं रेडियूं यानी जेके करप्ट ऑफिसर आहिनि उन्हनि ते बि हिकमत अमली या उन्हनि ते नज़र रखण जी का कोशिशि कई पई वञे? ज़ाहिर आहे कुझु माण्हुनि जे अॻुवा में बि उहे इन्वॉल्व निकिता आहिनि पहिरियां। बिल्कुलु, हुननि खे मैसेज लाउड एंड क्लियर ॾिनो वियो आहे ऐं त जेको बि माण्हू अहिड़ियुनि एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थींदो हुननि जी अकाउंटेबिलिटी कई वेंदी। न सिर्फ़ु हुननि जे ख़िलाफ़ डिसिप्लिनरी एक्शन थींदो बल्कि हुननि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई बि थींदी। जी बिल्कुलु, SSP SIU CIA आदिल चांडियो जो चवणु आहे त गैरत जे एवज़ जेको आहे मुड़ुसु 8 लखनि जे एवज़ जेको आहे पंहिंजी पूरी फैमिली खे माराइण जी कोशिशि कई, जंहिंमें हिकिड़ी जेकी उनजी ज़ाल हुई उहा त मौक़े ते मरी वई, पर उनजी धीउ जेकी हुई ज़ख़्मी हुई। पर उनजा जेके 4 क़ातिल आहिनि SIU ऐं CIA गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ॿिए तरफ़ SSP CIA आदिल चांडियो जो चवणु आहे त CIA में मौजूदु जेके कारियूं रेडियूं यानी जेके करप्ट पुलिस अफसर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि सख़्तु एक्शन थींदो। जी, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो के एतराज़ चोगी वीडियो ऐं शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी आर्ट एंड डिज़ाइन एंड हेरिटेज के डायरेक्टर फाइनेंस आसिफ अली शर पारा हॉस्टल वार्डन के हीसाइण वारे मामले की जांच मुकम्मल न थी सघी आहे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो के एतराज़ जोगी वीडियो वायरल थियण वारे मामले की जांच 3 महीना गुजरण बावजूद मुकम्मल न थी सघी आहे। FIA ज़रिए जो चवण है त शाह लतीफ़ यूनिवर्सिटी के वाइस चांसलर की जांच मुकम्मल थियण में अञा वधीक 1 महीनो लगी वेंदो। ज़रिए जो चवण है त शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी आर्ट एंड डिज़ाइन एंड हेरिटेज के डायरेक्टर फाइनेंस आसिफ शर के बचाइण लाइ इंतज़ामिया पारां जतन कया पिया वञनि। डायरेक्टर फाइनेंस के मौतलीअ वारो नोटिफिकेशन भी गुम कयो वियो आहे। ज़रिए जो चवण है त यूनिवर्सिटी में कायम एंटी हिरासमेंट सेल भी मामले की जांच मुकम्मल न करे सघियो आहे। वाइस चांसलर डॉक्टर अराबेला भुट्टो जो चवणु आहे त पुलिस ऐं एंटी हिरासमेंट सेल मामले की जांच करे रहिया आहिनि। रिपोर्ट अचण ते डायरेक्टर फाइनेंस खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी।
मटियारी में पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट में करप्शन बाबत आवाज़ टीवी की ख़बर ते सिंध हुकूमत जांच लाइ कमेटी जोड़े वरिती आहे। सेक्रेटरी पॉपुलेशन डिप्टी सेक्रेटरी एडमिन उबैदुल्ला ऐं ऑडिट एंड अकाउंट्स ऑफिसर निसार अहमद ते बदल ॿ रुकनी जांच कमेटी जोड़ण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। कमेटी मटियारी पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जी करप्शन जी जांच कंदी, जंहिंखे 15 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण लाइ पाबंद बणायो वियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त पॉपुलेशन डिपार्टमेंट मटियारी जी करप्शन जी ख़बर मीडिया ते अचण खां पोइ कमेटी मुक़ररु कई वई आहे। दादू खजाना ऑफिस में मुबैना करप्शन खिलाफ एंटी करप्शन कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कई वई आहे। अदालत 14 मई ते ट्रेजरी ऑफिस जे अमलदारनि खे तलब करे वरितो। दरख्वास्त गुज़ार वकील मंजूर अहमद लगारी पारां डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर अल्ताफ़ मंगी, ट्रेजरी ऑफिसर कैसर हाशमी, अकाउंट्स ऑफिसर अली शेर, ऑडिट ऑफिसर इसरार पवर खिलाफ अदालत में दरख्वास्त दाखिल कराए वरिती आहे। एंटी करप्शन अदालत डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर अल्ताफ़ मंगी, ट्रेजरी ऑफिसर कैसर हाशमी, अकाउंट्स ऑफिसर अली शेर, ऑडिटर इसरार पवर के 14 मई ते तलब करे वरितो आहे। दरख्वास्त में मौक़िफ़ अख्तियार कयो वियो आहे त 15 महीना अॻु रिटायर्ड थियल प्राइमरी उस्ताद शेर मोहम्मद लगारी के रिटायरमेंट की रक़म अदा करण लाइ ट्रेजरी ऑफिस जा अमलदार रिश्वत तलब करे रहिया आहिनि। एंटी करप्शन कोर्ट के जज सैयद खलील अहमद जाफरी दरख्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे ट्रेजरी ऑफिस के अमलदारनि खे नोटिस जारी कंदे खेनि 14 मई ते तलब करे वरितो आहे। पासे वाक़ ॿुधाईंदा हलूं त गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जे इजलास दौरान शाम जे गादी वारे शहर दमिश्क में ईरानी सफ़ारतखाने ते हमले जी मुज़म्मत कई वई। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरेस धुरियुनि खे अपील कई आहे त चिकताण वधाइण खां पासो करे तहमुल जो मुज़ाहिरो कयो वञे। उन जो त ईरानी सफ़ारतखाने ते हमलो अफ़सोसनाक आहे। हमलनि दौरान सफ़ारती अमले जो एहतराम लाज़मी कयो वेंदो आहे। चीन ऐं रूस जे नुमाइंदनि जो चवणो त इसराइली हुकूमत चिकताण खे घटाइण बदिरां वधाए रही आहे। इसराइल सलामती काउंसिल जे ठहराव खे नज़रअंदाज करे रहियो आहे। अल जज़ाइर जे नुमाइंदे चयो त ईरानी सफ़ारतखाने ते हमलो आलमी कानून जी भञकड़ी आहे। फ्रांसीसी नुमाइंदे ईरानी सफ़ारतखाने ते इसराइली हमले जी मज़म्मत न कई। अमरीकी सदर जो बाइडन ऐं चीनी सदर शी जिनपिंग विच में टेलीफोनिक राब्ते दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में मुशावरती मैकेनिज़्म खे हथी वठाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। जो बाइडन ऐं शी जिनपिंग इक़्तिसादी वापारी ऐं ॿियनि शोबनि में मुशावरती मैकेनिज़्म खे हथी ॾियण समेत मंशियात जे ख़ात्मे ऐं मौसमियाती तब्दीली ते सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो। चीनी सदर चयो आहे त चीनी टेक्नोलॉजी जी तरक़ी रोकी वई त हू ख़ामोश न वेहंदा। शी जिनपिंग चयो त ताइवान जो मसइलो रेड लाइन आहे, लाॻापनि ते असरअंदाज़ न थियणु घुरिजे। पासे वाक़ अपडेट कयूं। अमेरिकी रिसाले फोर्ब्स दुनिया जी खरबपति माण्हुनि जी लिस्ट जारी करे छॾी आहे। फ्रांस जे मशहूर कारोबारी शख्सियत बर्नार्ड आर्नल्ड लगातार 3 साल में दुनिया के अमीर तरीन शख्स जो एज़ाज़ पंहिंजे नाम करे वरितो आहे। बर्नार्ड आर्नल्ड 226 अरब डॉलर के असासनि सां पहिरें नंबर ते आहे। स्पेस एक्स जो मालिक इलॉन मस्क 195 अरब डॉलर सां ॿिए नंबर ते आहे। अहिड़ी रीति एमेज़ॉन जो मालिक जेफ बेज़ोस 194 अरब डॉलर जो मालिक आहे। फेसबुक जो बानी मार्क ज़ुकरबर्ग 177 अरब डॉलर सां चौथे नंबर ते आहे। माइक्रोसॉफ्ट जो शरीक बानी बिल गेट्स 128 अरब डॉलर जे मिल्कियत सां 7 नंबर ते आहे। भारत जो टाइकॉन मुकेश अंबानी 116 अरब डॉलर सां हिकु दर्जो तरक्की करे 9 नंबर ते अची वियो आहे। अमरीका उहो मुल्क आहे जिते 813 खरबपति शख़्सियतूं रहनि थियूं। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त अमरीकी ॻाइणे टेलर स्विफ्ट हाणे बाज़ाब्ता तौर ते अरबपति शख़्सियतुनि में शामिल थी वई आहे। अंदाज़े मूजिबि हू 1.1 अरब डॉलर जी मालिक आहे। रांदियुनि जे मैदान मां खे आगाह कंदासीं। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे केतिरनि ई शोबनि खे नए सिर तरतीब ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियुनि जो चवणु आहे त PCB जे शोबनि खे नए सिर तरतीब ॾियण लाइ मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वेंदियूं। शोबनि जी रीस्ट्रक्चरिंग करण सां केतिराई उहिदेदार फ़ारिग थियण जो बि इम्कान आहे। डायरेक्टर कोऑर्डिनेशन ब्रिगेडियर रिटायर्ड साजिद हमीद जी जाइ ते नए मुक़ररु थियण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। चेयरमैन मोहसिन नक़वी ताज़ो बोर्ड में थियल मिस मैनेजमेंट जे करे ख़ुशि नाहे ऐं हिन मिस मैनेजमेंट ते ज़ीरो टॉलरेंस जो पैगाम सभिनी खे पहुचाए छॾियो आहे।